अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल सिस्टम में आवा शागिर्दन के भलीकार। आऊं आहियां अवां जे केमिस्ट्री जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा ॿारो, अॼु असां केमिस्ट्री जो चैप्टर नंबर 2 स्टार्ट कंदासीं। केमिस्ट्री जे चैप्टर नंबर 2 जो जेको पहिरियों टॉपिक आहे असां वटि, उहो आहे असां वटि कीमियाई अमल ऐं उन जा क़ाइदा, केमिकल रिएक्शन एंड इट्स लॉज। अॼु आऊं अवां जे साम्हूं कीमियाई अमल छाखे चइबो आहे, व्हाट इज केमिकल रिएक्शन, इन ॻाल्हि खे डिफाइन कंदासीं, एग्जांपल पिण वठंदासीं ऐं उन खां अलावा कीमियाई अमलनि जा जेके क़ाइदा आहिनि असां वटि, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आहे या लॉज ऑफ केमिकल रिएक्शंस आहिनि असां वटि। उन में लॉ नंबर जेको पहिरियों आहे असां वटि माए जे बका जो क़ाइदो, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास, इन जे मुताबिक़ इंफॉर्मेशन हासिल कंदासीं। चैप्टर जो नालो आहे असां वटि कीमियाई अमल ऐं उन जा क़ाइदा, केमिकल रिएक्शन। हाणे सवाल असां वटि इहो हो त कीमियाई अमल छाखे चइबो आहे, व्हाट इज केमिकल रिएक्शन। केमिकल रिएक्शन चऊं, केमिकल कॉम्बिनेशन चऊं, केमिकल चेंज चऊं असां वटि, माना कीमियाई अमल, कीमियाई तब्दीली, ॻाल्हि साॻी आहे असां वटि। छाखे था चऊं असां कीमियाई अमल? चए थो त ॿ या ॿिनि खां वधीक मुख़्तलिफ़ शयूं जॾहिं पाण में कीमियाई तौर ते मिलनि ऐं उन्हनि जे मिलण सां मुख़्तलिफ़ नयूं शयूं ठही अचनि, त अहिड़े क़िस्म जी अमल खे कीमियाई अमल चवंदासीं। When two or more than two substances reacts with each other, then the new substances are formed. This type of the reaction is called chemical reaction. Definition असां लिखूं था त कीमियाई अमल छाखे चवंदासीं? चए थो त जॾहिं मुख़्तलिफ़ शयूं पाण में कीमियाई तौर ते मिलन ऐं नयूं शयूं ठाहिनि, त इन खे कीमियाई अमल चइबो आहे। यानी जॾहिं बि केमिकल रिएक्शन थींदो आहे, कीमियाई अमल थींदो आहे, त नतीजे में असां वटि नयूं शयूं ठहंदियूं आहिनि, त अहिड़े क़िस्म जे अमल खे सॾींदा आहियूं असां कीमियाई अमल यानी केमिकल रिएक्शन। कीमियाई अमल जो मिसाल वठूं, पहिरियां बि आउं इहो मिसाल ॾेई चुको आहियां त जॾहिं काठ खे बाहि लॻंदी आहे त उन मंझां असांखे खाक बि मिलंदी, उन मंझां असांखे कोयलो बि मिलंदो, उन मंझां असांखे धुओं बि मिलंदो, उन मंझां असांखे गर्मी बि मिलंदी यानी हीट मिलंदी। हाणे जॾहिं काठ खे बाहि लॻी त नतीजे में मुख़्तलिफ़ शयूं ठही आयूं असां वटि, खाक, धुओं, कोयलो ऐं गर्मी वग़ैरह। हाणे सवाल इहो पैदा थिए पियो त छा कोयलो, खाक, धुओं ऐं इहा गर्मी पाण में मिली करे वापस साॻो काठ ठाहे ॾेई सघनि था? यकीनन असां चवंदासीं त न, बिल्कुलु नथा ठाहे ॾेई सघनि। त अहिड़े क़िस्म जी तब्दीली, अहिड़े क़िस्म जी चेंज जेका वापस न थी सघे, हिकु दफ़ो अमल थी वियो, हाणे इहो अमल रिवर्स नथो थी सघे, पंहिंजे असली हालत में उहा शइ वापस न मोटी सघे, त अहिड़े क़िस्म जे अमल खे सॾींदासीं असां कीमियाई अमल या कीमियाई तब्दीली। जहिड़े नमूने सां लोह खे कट लॻे थी,
लोह जो टुकड़ो खणंदासीं, इनखे जॾहिं असां ॿाहिरि हवा में रखे छॾींदासीं, खुलियल मैदान में रखे छॾींदासीं त इहो लोह जो टुकड़ो ॿाहिरि हवा में मौजूद ऑक्सीजन सां कीमियाई अमल कंदो ऐं नतीजे में असांखे लोह खे कट लॻंदी, जंहिंखे असां रस्टिंग ऑफ आयरन यानी लोह खे कट लॻण चवंदासीं। नतीजे में रस्ट यानी कट ठहंदी असां वटि। इहो जेको कट जो नासी रंग जो पाउडर हूंदो आहे असां वटि, हाणे इहो छा नासी रंग जो पाउडर वरी पाण में मिली करे साॻो लोह जो टुकड़ो ठाहे ॾेई सघे थो पियो? चवंदासीं न। त इन मां ख़बर पई असांखे त लोह खे जेका कट लॻे थी, इहा लोह खे कट लॻण इहो भी हिकिड़े क़िस्म जो कीमियाई अमल आहे। अहिड़े नमूने सां असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में खोड़ सारा कीमियाई अमल थींदा रहनि था पिया। जीअं असां खाधो खाऊं था, खाधो हज़म थिए थो, इहो भी हिकिड़े क़िस्म जो कीमियाई अमल आहे असां वटि। असां साहु खणूं था, ऑक्सीजन अंदर वञे पई, कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि अचे पई, यानी साहु खणण जो अमल रेस्पायरेशन, इहो भी कीमियाई अमल आहे असां वटि। ॿूटा सिज जी रोशनी में पंहिंजो खाधो पाण ठाहिनि था पिया, इन अमल खे फोटोसिंथेसिस यानी रोशनाई तरकीब या ज़ियाई अमल पिणु सॾींदासीं। इहो भी जेको अमल आहे, इहो भी असां वटि कीमियाई अमल आहे असां वटि। यानी कीमियाई अमल जॾहिं मुख़्तलिफ़ शयूं पाण में कीमियाई तौर ते मिलन ऐं नतीजे में नयूं शयूं ठहनि, त अहिड़े क़िस्म जे अमल खे सॾियो वेंदो आहे कीमियाई अमल। मिसाल हिकु ॿ हिते लिखां पियो, कीमियाई अमल जा मिसाल आहिनि असां वटि, जीअं काठ जो ॿरण, मिसाल जीअं लोह खे कट लॻण, मिसाल ज़ियाई अमल फोटोसिंथेसिस, मिसाल हाज़मे जो अमल डाइजेशन। हाणे ही मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा केमिकल रिएक्शंस आहिनि, कीमियाई अमल आहिनि। जॾहिं इहे कीमियाई अमल हिकु दफ़ो थींदा त वरी इहे वापसि पंहिंजे असली हालत में नथा थी सघनि पिया, त अहिड़े क़िस्म जे कीमियाई अमलनि खे सॾींदासीं असां केमिकल रिएक्शंस। हाणे जॾहिं असां पहिरियों चैप्टर पढ़ियोसीं, उन पहिरें चैप्टर में इल्मे कीमिया जे शाखुनि जी वज़ाहत कईसीं असां। इल्मे कीमिया जे शाखुनि में जेका पहिरीं शाख यानी ब्रांच पढ़ीसीं, उहा ई असां वटि तबई कीमिया यानी फिजिकल केमिस्ट्री। ठीक आहे, हाणे तबई कीमिया यानी फिजिकल केमिस्ट्री में छा पढ़ियोसीं असां? तबई कीमिया में पढ़ियोसीं त हीअ इल्मे कीमिया जी उहा शाख आहे जेका असांखे अहिड़नि क़ाइदनि, कानूननि ऐं उसूलनि जी ॻाल्हि ॾसींदी जिन जे तहत मेटर यानी मादे जे अंदर तब्दीलियूं अचनि पयूं। पोइ सवाल असां वटि इहो हो त उहे कहिड़े क़िस्म जा क़ाइदा आहिनि, कहिड़े क़िस्म जा कानून आहिनि, लॉज ऐं प्रिंसिपल्स कहिड़ा आहिनि असां वटि उहे जिन जे तहत मेटर जे अंदर चेंजिस अचनि थियूं पयूं। उहे लॉज असां हिन चैप्टर जे अंदर पढ़ंदासीं। कीमियाई अमल जे 4 क़ाइदा आहिनि असां वटि, 4 क़ाइदनि ते मुश्तमिल आहिनि असां वटि, जंहिंमें क़ाइदो नंबर पहिरियों असां लिखियो आहे माए जे बका जो क़ाइदो यानी लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास। बका यानी हमेशा रहण, फना यानी खत्म थी वञण। त माए जी बका यानी लॉ ऑफ कंजर्वेशन, बका मां मुराद इहा आहे त जेको मास आहे, मायो आहे, इहो हमेशा रहंदो। जेकॾहिं सिंपल डेफिनेशन असां माए जे बका जे क़ाइदे जी लिखूं त छा थींदी असां वटि? त माए खे न पैदा करे सघिजे थो, न ई फना करे सघिजे थो, पर हिक हालत मां मटाए ॿी हालत में आणे सघिजे थो पियो। यानी मास can neither be created nor be destroyed, but it can be changed from one form to another form. माए जे बका जो क़ाइदे जी जेका वज़ाहत थी असां वटि, उहा 1785 ईस्वीअ में
1785 में लेवेज़र नाले हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जंहिं असां वटि माए जे बका जी वज़ाहत कई, इन क़ाइदे खे सम्झायो। हाणे वस्फ जेकॾहिं लिखां मां त उहा आहे असां वटि त माए खे न पैदा करे सघिजे थो, न ई फना करे सघिजे थो, पर हिक हालत मां मटाए ॿी हालत में आणे सघिजे थो। ये मकसद छा आहे चवण जो इन लाॾो त मास कैन नाइदर बी क्रिएटेड, यानी मायो पैदा नथो थी सघे पियो, इट नॉट बी डिस्ट्रॉयड, न ही इनखे असां फना करे सघूं था यानी खत्म करे सघूं था, बट इट कैन बी चेंज फ्रॉम वन फॉर्म टू एन अदर फॉर्म, पर हिक हालत मां मटाए हिक सूरत मां मटाए ॿी सूरत में आणे सघूं था पिया। हाणे इन डेफिनेशन ते बहस करण खां पहिरियां इते हिकिड़ो सवाल पैदा पियो थिए असां वटि त मादे खे जॾहिं असां पैदा ई नथा करे सघूं पिया, वी कैन नॉट क्रिएट द मास, त जॾहिं मास असां पैदा नथा करे सघूं पिया त पोइ इहो मास अचे किथां थो पियो। हाणे साइंस जा कुझु क़ाइदा अहिड़ा आहिनि, कुझु लॉज अहिड़ा आहिनि जिन में अहिड़े क़िस्म जा सवालात मौजूद आहिनि जिन सवालनि जा जवाब साइंस भी नथी ॾेई सघे पई असांखे, जिन में हिकिड़ो इहो सवाल आहे त मास कैन नाइदर बी क्रिएटेड, यानी माए खे पैदा नथो करे सघिजे त पोइ इहो मायो अचे किथां पियो। पोइ उते साइंस पंहिंजा गोॾा खोड़े थी पई ऐं इन ॻाल्हि खे तस्लीम करण लाइ तयार आहे त का अहिड़ी हस्ती भी आहे जेका हस्ती इन माए खे पैदा करण जी ताक़त ऐं कुवत रखे थी ऐं इन माए खे खत्म करण जी ताक़त ऐं कुवत पिण रखे थी, ऐं उहा हस्ती अल्लाह तबारक व तआला जी ज़ात मुबारक आहे। ॿिए के लेवेज़र असांखे ॿुधायो त माए खे न पैदा करे सघूं था न ई फना करे सघूं था। लेवेज़र हिन क़ाइदे जी ॿी वस्फ़ असां वटि पिण इहा रखी त कीमियाई अमल करण खां अॻु में शयुनि जो वज़न ऐं कीमियाई अमल करण खां बाद में शयुनि जो वज़न ॿई पाण में बराबर थींदा आहिनि, यानी सेकंड जेका डेफिनेशन असां वटि लेवेज़र ॿुधाई उहा चयईं त कीमियाई अमल करण खां अॻु शयुनि जो वज़न ऐं कीमियाई अमल करण खां पोइ शयुनि जो वज़न पाण में बराबर थिए थो, मतलब weight of the reactants is equal to the weight of the products, या weight of the initial substances before the reactant is equal to the weight of the products formed after the reaction, यानी अमल करण खां पहिरियां जेके शयूं आहिनि उन्हनि जो वज़न ऐं अमल करण खां बाद में जेके शयूं आहिनि इन्हनि जो वज़न ॿई पाण में बराबर थियनि था पिया। हाणे इन जो जेकॾहिं असां मिसाल वठूं त पाणीअ जो ठहणु, हाणे असां पोयनि क्लासिस में पढ़ी रहिया आहियूं त जेको पाणी आहे असां वटि उहो असुल में ॿिनि अंसरनि जी कॉम्बिनेशन आहे, हिकु हाइड्रोजन ॿियो ऑक्सीजन, यानी जॾहिं हाइड्रोजन ऑक्सीजन सां कीमियाई तौर ते मिलंदो, केमिकल रिएक्शन थींदो त नतीजे में पाणी ठहंदो। हाणे अमल करण खां अॻु में बिफोर रिएक्शन जॾहिं असां हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जो वज़न नोट कंदासीं
आई रिएक्शन करण खां बाद में यानी आफ्टर द रिएक्शन जेको प्रोडक्ट ठहे थो यानी पाणी जॾहिं उन प्रोडक्ट जो वज़न कंदासीं त इहो असां वटि ओतिरो ई हूंदो जेतिरो अमल करण खां अॻु में हुयो। मिसाल हाइड्रोजन जॾहिं ऑक्सीजन सां कीमियाई तौर ते मिले थो पियो त पाणी यानी वाटर ठहे थो पियो। हाइड्रोजन ऑक्सीजन सां कीमियाई तौर ते मिली वियो ऐं पाणी ठही वियो। हाणे हिते हाइड्रोजन जो मास 2 ग्राम आहे असां वटि, ऑक्सीजन जो ग्राम मास 32 ग्राम आहे ऐं जॾहिं पाणीअ जो मास असां वटि 18 ग्राम आहे, 18 मल्टीप्लाई बाय 2 जेके अॻियां हाणे 2 ऐं 32 जेके थींदा इन जगह में 2 था 2 ऐं 2 थी वेंदा 4 ग्राम ऐं प्लस 32 4 ऐं 32 हेॾा थींदो 36 ग्राम ऐं ॿियरो 36 ग्राम यानी बिफोर रिएक्शन अमल करण खां अॻु में शयुनि जो वज़न आफ्टर रिएक्शन अमल करण खां बाद में शयुनि जे वज़न जे बराबर थिए थो पियो। त अहिड़े क़िस्म जे क़ाइदे खे सॾींदासीं असां माए जे बका जो क़ाइदो लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास। त मादे खे न पैदा करे सघूं था न ई फना करे सघूं था पर हिक सूरत मां मटाए ॿी सूरत में आणे सघूं था पिया। मास के neither be created nor be destroyed but it can be changed from one form to another form। इहो हुयो असां वटि माए जे बका जे क़ाइदे जी तमामु मुख़्तसर वज़ाहत ऐं इहो असां वटि कीमियाई अमलनि जे क़ाइदे में पहिरियों क़ाइदो हो ऐं इंशाअल्लाह ताला सुभाणे असां कीमियाई अमल जे क़ाइदे में जेको ॿियो ऐं टियों क़ाइदो आहे उन जी वज़ाहत कंदासीं। थैंक यू वेरी मच।